तव्हांखे मां हींअर ताईं जेका ॻाल्हि ॿुधाई आहे उन मां इन सॼे दर्स मां सॼे असबाक मां इहा ॻाल्हि तव्हां सभिनीनि जे ज़हन में हुजे त कुझु अहिड़ा सुवाल तव्हांखे मुआशिरे में नज़र ईंदा आहिनि जिन सुवालनि जो ताल्लुक़ु मौसम सां हुआ, माना उहे कुझु वक़्त जे लाइ ज़ाहिर थींदा ऐं उनखां पोइ अचानक ग़ाइब थी वेंदा। तोड़े जो तव्हां सदाईं सालनि खां उन जा जवाब ॾींदा रहंदव त बि उहे हर साल जीअं मौसम ईंदो। मिसाल तौरु जीअं रबीउल अव्वल शरीफ़ जी इब्तिदा थींदी आहे त तव्हां वटि मैसेज हलणु शुरू थी वेंदा आहिनि ऐं उन्हनि मैसेजनि में तव्हां पढ़ंदा आहियो त बाबा हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे ज़माने में हेतिरा दफ़ा रबीउल अव्वल जो महीनो आयो, हेतिरा दफ़ा हज़रत उमर जी हयाती मुबारक में आयो, हज़रत उस्मान जी हयाती में आयो, हज़रत अली साईं जी हयाती में आयो। उन्हनि जेको आहे सो मीलाद कोन मल्हायो, तव्हां किथां पिया मल्हायो। पर मां सम्झां थो त हाणे शायदि अॻिले साल हीउ जेको ईंदड़ आहे इन में इहो मैसेज न हलणु खपे, छो त हाणे हीउ ख़ुदि 11 बहलाल 12 बहलाल मीलाद बहलाल माशाअल्लाह ऐं ॾाढी अपडेट थी वई आहे। माना हींअर जेको हिननि जे मज़हब जो वर्जन अचे पियो शायदि उहो अपडेट वर्जन आहे। बहरहाल इन ते अलॻि ॻाल्हाईंदासूं। मां हींअर फ़क़ति एतिरो तव्हांखे चवणु चाहियां थो त मौसम जे हिसाब सां कुझु एतिराज़ हलंदा आहिनि ऐं कुझु ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि। हाणे कुझु अरसे खां पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ मुहर्रमुल हराम शरीफ़ शुरू थियण वारो आहे त तव्हां नोट कंदव त मुहर्रमुल हराम शरीफ़ में ॿियूं त घणियूं ॻाल्हियूं आहिनि, हर हिक जो पंहिंजो तरीक़ेकार आहे, पर मूंखे सभ खां वधीक जेका तकलीफ़ ॾिए थी शइ ऐं मुआशिरे में मां ॾिसां पियो उहा हीअ आहे त दीना दास्ती क़ुरान पाक जी आयतुनि जो ग़लति मतिलबु वरितो थो वञे, क़ुरान पाक जूं आयतूं साम्हूं पेश करे उन्हनि जी ग़लति तशरीह कई थी वञे, ग़लति माना बयानु थी कई वञे। ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि में असां अहिड़ियूं आयतूं माण्हुनि जे वातां ॿुधूं पिया, कॾहिं मैसेज ॾिसूं पिया, कॾहिं तव्हां बि असां खां पुछो था त साईं हीउ जेको आहे सो फ़लाणे माण्हू मूं ॾे हीउ मैसेज मोकिलियो आहे त क़ुरान पाक में मातम जो सबूत पियो आहे। मूं चयो त बाबा उहे ॻाल्हियूं ॾेखारियो किथे आहिनि, त मूं नोट कयो त हींअर ताईं जेके बि आयतूं पेश थियनि पियूं उहे कुल 3 पियूं घुमनि। सभ खां पहिरियां जेका आयत आहे उहा सूरह निसा में आहे, 6 सिपारो इब्तिदा थिए थी। 6 सिपारे जी शुरूआत में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आहे ला युहिब्बुल्लाहुल जहर बिस्सूइ मिनल क़ौलि इल्ला मन ज़ुलिम। इहा आयत पढ़ी करे तव्हां वीडियोज़ ॾिसंदव, तव्हां यूट्यूब ते वञो, तव्हां फेसबुक ते वञो, उते तव्हां क़ुरान ऐं मातम लिखो त तव्हांखे ऑटोमेटिकली इहे ॻाल्हियूं नज़र अची वेंदियूं ऐं उन्हनि में उहे बयानु कंदड़ तव्हांखे बयानु पिया कंदा त ॾिसो क़ुरान पाक में लिखियो पियो आहे त मातम कयो। पोइ आयत कहिड़ी पेश कंदा ला युहिब्बुल्लाहुल जहर बिस्सूइ मिनल क़ौलि इल्ला मन ज़ुलिम। बाबा को बि माण्हू मातम, हाणे तर्जुमो ई कंदा त को बि माण्हू मातम न करे मगर जंहिं ते ज़ुल्म कयो वञे उहो मातम करे, इहो तर्जुमो इन जो इहो कंदा। वरी ॿी आयत जेका उते पेश कई थी वञे उहा आयत हीअ आहे त हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम बि मातम कयो ऐं पुछिबो त आयत कहिड़ी आहे, चवंदा त हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम क़ुरान पाक में लिखियो पियो आहे वक़ाल या असफ़ अला यूसुफ़ वबियद्दत ऐनाहु मिनल हुज़्नि फहुव कज़ीम। इहा सूरह यूसुफ़ जी 84 नंबर आयत आहे। चवंदा त इन में बि ॾिसो त हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम उन बि वावेला कई, धाड़ घोड़ा कई, मुंहं ते धक आया, सीने ते धक आया, सथरनि ते धक आया ऐं सथरनि ते धक करण खां पोइ मातम कयो। लिहाज़ा तव्हां जो क़ुरान चवे थो क़ुरान पाक में इहा ॻाल्हि लिखी पई आहे, तव्हां इहा नोट कयो। अच्छा, 3 नंबर ते हज़रत सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जो जेको वाक़ियो आहे उन जी घरवारी जो त उन वटि मलाइक आया, मलाइकनि अचण सां उन्हनि खे औलाद जी ख़ुशख़बरी ॾिनी। उहा आयत नंबर आहे, उन में फरमायूं वबशरूह बिग़ुलामिन हलीम फ़अक़बलत इम्रअतुहु फ़ी सर्रतिन फ़सक्कत वजहहा वक़ालत अजूज़ुन हकीम। चई त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी घरवारी सैयदा सारा खे जॾहिं मलाइकनि ख़ुशख़बरी ॾिनी त तव्हांखे औलाद जी ख़ुशख़बरी हुजे त हुन वठी मातम कयो, मुंहं ते धक आया। त हाणे इहे 3 आयतूं आहिनि। पहिरीं आयत जेका 6 सिपारे जी इब्तिदा हुआ ला युहिब्बुल्लाहुल जहर बिस्सूइ मिनल क़ौल, ऐं ॿी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वारे क़िसे में वबशरूह बिग़ुलामिन हलीम फ़अक़बलत इम्रअतुहु फ़ी सर्रतिन फ़सक्कत वजहहा वक़ालत अजूज़ुन हकीम। ऐं 3 जेका आयत आहे हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम वारो क़िसो। इहे 3 आयतूं उमूमी तौर ते मां नोट कयूं आहिनि जेके हिन मौसम में अनक़रीब कुझु ॾियारनि खां पोइ मुहर्रम शुरू थींदो ऐं तव्हां ॾिसंदव त तव्हांजे मैसेजनि में तव्हांजे साम्हूं इहे आयतूं ज़ाहिर थींदियूं। हाणे सादी ॻाल्हि आहे, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त इहे आयतूं उहो माण्हू पेश करे जंहिंजो क़ुरान ते अक़ीदो हुजे। क़ुरान पाक जे मुतालिक़ इहे साॻा माण्हू इन्हनि जो चवणु आहे त हीउ जेको मौजूदु क़ुरान आहे हिन वक़्तु मुआशिरे में तव्हां असां मुस्लमाननि वटि मौजूदु आहे, इहो इन में हेर फेर थियल आहे ऐं हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम जो जेको क़ुरान पाक आहे उहो ख़ासि हुयो ऐं अलॻि हुयो, हीउ मौजूदु न आहे। इन खां अलावा हुननि जो चवणु आहे त क़ुरान जेको असुली आहे उहो हींअर मौजूदु न आहे बल्कि उहो गुम थियल आहे ऐं उहो जेको आख़िरी इमाम महदी लाइ जेको चवनि था उहो ईंदो ऐं इमाम महदी उहो क़ुरान पाक खयूं ईंदो।
ही जेको मौजूदु आहे क़ुर पाक मुस्लमाननि वटि मौजूदु आहे, इन में 6000 तक़रीबन 600 ऐं कुझु आयतूं आहिनि। ऐं हिननि जो चवणु आहे त असां वटि जेको असुली जेको क़ुर आहे उन में 17000 आयतूं, उन माना तक़रीबन 60 सिपारा। अच्छा, जेको हिननि जूं ई रिवायतूं, मां पंहिंजे तरफ़ां का बि ॻाल्हि बयानु कोन थो कयां, हिननि जे किताबनि में लिखियो पियो आहे त उहो जेको असुली क़ुर आहे उहो 70 गज़ डिघो आहे। अच्छा, वरी इहो बि लिखियो पियो आहे त उहो क़ुर जेको आहे असुली उहो उठ जी रान जहिड़ो थुल्हो आहे। हाणे मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे, ॾिसो न, माण्हू दलील उहा शइ वठे जेका शइ उन वटि क़बूल हुजे। जॾहिं हिकिड़ो माण्हू चए थो त इहो क़ुर पाक असुली न आहे, त पोइ क़ुर जी इन्हनि आयतुनि जो मतिलबु वठणु छा आहे? पोइ त मतिलबु बचियो ई कोन न। बल्कि तव्हांजे इल्म में इहा ॻाल्हि हुजणु ज़रूरी आहे त हिकिड़ो मुस्तक़िल 500-600 सफ़नि ते किताबु आहे फ़सलुल ख़िताब जे नाले सां, ॿिया बि खोड़ किताब आहिनि। उन पूरे फ़सलुल किताब में रुगो इहो साबित कयो वियो आहे त मौजूदा जेको क़ुर आहे इन क़ुर में फेरफार थियल आहे। इहो साहिबनि सगुरनि हथ सां इन में आयतूं घटायूं आहिनि, इन में वधायूं आहिनि। असुली क़ुर हज़रत अली वारो उहो लिखियो पियो आहे त उहो पूरो हिकिड़ो किताब, इहो हिकिड़ो इल्ज़ाम न आहे, हिकिड़ी तारीख़ी ॻाल्हि आहे। फ़सलुल ख़िताब तव्हां इंटरनेट ते सर्च कयो, उन में लिखियो पियो आहे फ़सलुल ख़िताब, उहो तव्हां किताब ॻोल्हियो, उन में लिखियो पियो आहे त बाबा हीउ क़ुर असुली न रहियो आहे, हिन में फेरफार थियल आहे, तब्दीली थियल आहे। ऐं क़ुर पाक लाइ अलाह साईं छा फरमाए, इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून, क़ुर पाक जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो असां वटि आहे। बहरहाल मुंहिंजे चवण जो मतिलबु हीअ आहे त क़ुर मां दलील उहो माण्हू वठे जेको क़ुर ते अक़ीदो ऐं यकीन रखे। पर जेको माण्हू क़ुर ते अक़ीदो रखे ई कोन थो, क़ुर पाक खे असुली तस्लीम ई नथो करे, त पोइ आहे त मां कहिड़ो फ़ाइदो दलील वठण जो। इन जी जॻह ते तव्हां मशहूरु अंग्रेज़ी किताब लाइफ ऑफ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिकिड़े अंग्रेज़ जो लिखियलु आहे, उहो तव्हां पढ़ो न। उन में चिटो पिटो लिखियो पियो आहे, उहो अंग्रेज़ बि चए थो त हीउ क़ुर जेको आहे इहो रियल टेक्स्ट आहे, हिन में का बि हेर फेर कान्हे थियल। हू अंग्रेज़ हिकिड़ो यहूदी हिकिड़ो नसरानी उहो चवे थो त क़ुर में हेर फेर कान्हे। पर ॿिए पासे तव्हां ॾिसो था त फ़सलुल ख़िताब जहिड़ा किताब आहिनि जेका इस्बात था कनि ऐं साबित करण जी कोशिशि कई वई आहे। ऐं तक़रीबन उन में इहो बि लिखियो पियो आहे त 2000 असांजे मज़हब जूं, माना हुननि जे पंहिंजे मज़हब जूं रिवायतूं इन ॻाल्हि ते दलील कनि थियूं त क़ुर में तहरीफ़ थियल आहे, माना इहो क़ुर असुली न आहे। बहरहाल उन्हनि खे इहे 3 आयतूं पोइ त फ़ाइदो कोन ॾींदियूं न, छो था दलील वठनि। पर ठीकु, हाणे मञूं था, तव्हां सादा माण्हू आहियो, तव्हां चवंदो साईं भला ठीकु आहे, हाणे हिकिड़ो दलील वरितो आहे त उनजी असांखे महिरबानी करे ॿुधायो। त मां चाहियां थो त हिकु हिकु करे तव्हांखे क़ुर पाक जी उन्हनि आयतुनि जो तर्जुमो ॿुधायां त मसइलो हल थिए। पर इहा ॻाल्हि ज़हन में रखो त बहस कहिड़ी शइ ते आहे? बहस आहे मातम ते, मुंहुं पिटणु, मुंहं खे धकु हणणु, पंहिंजे सीने खे चाक करणु, वठी वावेला करणु, वठी रड़ियूं करणु, बहस इन ते आहे। हाणे अॻिते हलो। पहिरीं आयत जेका आमतौर ते चई थी वञे, 6 सिपारो ई क़ुर पाक मुंहिंजे साम्हूं खुलियो पियो आहे त अल्लाह ताला छा फरमायो आहे, ला युहिब्बुल्लाहुल जहर बिस्सूइ मिनल क़ौलि इल्ला मन ज़ुलिम व कान अल्लाहु समीअन अलीमा। तर्जुमो इन जो छा आहे? सिंपल ई हर मुस्लमान क़ुर पाक खोले, तर्जुमे वारो, ऐं उन जो तर्जुमो पढ़े। उन में लिखियो पियो आहे अल्लाह ताला, मुंहिंजे साम्हूं सिंधी क़ुर पाक आहे, उहो तर्जुमो आहे उन जो। अल्लाह ताला फरमायो, अल्लाह पसंदि नथो करे बुरी ॻाल्हि जे ऐलान करण खे मगर मज़लूम खां। एतिरो तर्जुमो आहे। हाणे तव्हां पहिरें नोट कयो त हिन में मातम जो लफ़्ज़ किथे आहे? सीने ते धकु हणणु, मुंहं ते धकु हणण जो किथे ज़िक्र आहे? कोन्हे। अल्लाह पसंदि नथो करे बुरी ॻाल्हि जे ऐलान करण खे मगर मज़लूम खां। हा, अगरि इन जे तफ़सीर ॾे अचूं, इन जी वज़ाहत ॾे अचूं त मुख़्तलिफ़ आलिमनि जा जेके इन में वज़ाहतूं आहिनि, उन्हनि वज़ाहतुनि में किथे बि इहो लिखियलु कोन्हे त हीअ आयत मातम ते दलील करे थी। उन में सिर्फ़ु 3 शयूं आहिनि। कहिड़ियूं शयूं आहिनि? हिकु त जेकॾहिं कंहिं माण्हूअ ते ज़ुल्म कयो वञे त उहो माण्हू पाण ते थियल ज़ुल्म जो अहवालु ॿियनि सां करे, इहो अलाह खे या नापसंदि ॻाल्हि न आहे, बल्कि जेकॾहिं उहो पाण जे मथां थियल ज़ुल्म जो अहवालु कंहिं ॿिए सां वञी करे थो त भले करे, हिकु ॻाल्हि। ॿियो मतिलबु इहो आहे इन आयत सगोरीअ जो, जेकॾहिं कंहिं माण्हूअ जे मथां ज़ुल्म थियो आहे त उहो पंहिंजे ज़ुल्म जे बदिले उन माण्हूअ खां किसास वठी सघे थो, बदिलो वठी सघे थो। इहा बि माना कोन्हे। टियों इन जो मतिलबु छा आहे? टियों इन जो मतिलबु हीअ आहे त जेकॾहिं कंहिं माण्हूअ जे मथां ज़ुल्म कयो वियो त उहो माण्हू उन ज़ालिम जे लाइ बददुआ करे सघे थो। इहे 3 मानाऊं आहिनि। इन खां अलावा चौथी माना त का आहे ई कान, त हिन में लिखियलु ई कोन्हे त मातम करे। त इहो किथां कयो वियो आहे? इहो चिटो पिटो क़ुर पाक जी माना खे फेरायो पियो वञे। तव्हां इहा ॻाल्हि नोट कयो, ला युहिब्बुल्लाहुल जहर बिस्सूइ मिनल क़ौलि इल्ला मन ज़ुलिम। अल्लाह ताला पसंदि नथो करे बुरी ॻाल्हि जे ऐलान करण खे सवाइ मज़लूम खां। हिते त मातम जो ज़िक्र आहे ई कोन। किथां आयो मातम जो ज़िक्र? असांजो बहस मातम ते आहे। असांजो बहस इन ते न आहे त मज़लूम ज़ालिम लाइ बददुआ करे। भले यज़ीद लाइ बददुआ कयो, असां बि कयूं था। उन खां बदिलो वठण जे लाइ इस्लाम त मनो कई कान्हे, इहो त किसास आहे। या पंहिंजे मथां थियल ज़ुल्म जो अहवालु कंहिंसां करणु, असां त कॾहिं मनो न कयो आहे। क़ुर पाक जी आयत इन्हनि शयुनि जे मुतालिक़ बयानु करे थी। लिहाज़ा इहा बि आयत दलील नथी मातम जी।
अच्छा अचो हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम वारी ॻाल्हि त हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जेको आहे सो पाण मातम कयो। अचो त असां ॾिसूं त इहो छा आहे। क़ुरान पाक छा आहे, वतवल्ला अन्हुम वक़ाल या असफ़ा अला यूसुफ़ वबियद्दत ऐनाहु मिनल हुज़्नि फहुव कज़ीम। ऐं उन्हनि खां हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम मुंहुं मोड़ियो ऐं चयाईं हाय अफ़सोस यूसुफ़ जी जुदाई ते। ऐं उन हज़रत याक़ूब जूं अखियूं ग़म जे करे अछूं थी वियूं ऐं उहो हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम कावड़ खाईंदो रहियो, वहुव कज़ीम कावड़ लिकाईंदो रहियो। हाणे इहो तर्जुमो तव्हां ॿुधो, क़ुरान पाक जा तर्जुमा खणो, इन्हनि मां मूंखे कढी ॾेखारियो त इन में मातम जो लफ़्ज़ किथे लिखियलु आहे। हिते त लिखियो पिया हू ग़म खाईंदो रहियो ऐं हुन चयो हाय अफ़सोस। सुवालु इहो आहे त जेकॾहिं को माण्हू हाय अफ़सोस चवे थो त इहो त झलियलु कोन्हे। तव्हांजो असांजो बहस त मातम ते आहे, धक हणण ते आहे, नुंहों करणु रीहां रड़ियूं करण ते आहे, सीने जा कपिड़ा फाड़ण, पंहिंजी चोले खे फाड़ण ते आहे, वार पटण ते आहे। हिन में त इहा ॻाल्हि कान्हे। इहो किथां आंदो अथव? इहो क़ुरान पाक में हेर फेर किथां सिखिया आहियो? त क़ुरान पाक जी माना मटाइण वारो मिज़ाज किथां खां तव्हां में आयो आहे? लिखियो पियो वक़ाल या असफ़ा अला यूसुफ़। इंसान पंहिंजे विछड़ियल माइट मिट अज़ीज़ खां जॾहिं को विछड़ी थो वञे, माण्हू चवंदो आहे हाय अफ़सोस, सदा साह भरींदो आहे। माण्हू उन ते ॾुखु कंदो आहे, जेको हिकिड़ो इंसान जी तबियत आहे नेचुरल, उन जे मुताबिक़ हुनखे ॾुखु थींदो आहे। इहा शइ कंहिं मनो कई आहे? इहा त कुदरती तौरु हर माण्हू खे थिए थी। ऐं इमाम आली मक़ाम सय्यिद शुहदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जो ॾुखु कहिड़े मुस्लमान खे न हूंदो? कॾहिं असां झलियो त तव्हांखे ॾुखु जेको कुदरती तौर ते थिए थो इहो न थियणु घुरिजे, न कयो न, असां चयो कोन्हे। तव्हांजो असां सां बहस आहे छा ते? त मातम करणु। ऐं तव्हां दलील वरितो आहे हिन आयत खे, ऐं इन आयत जी तव्हां माना फेराई आहे। हिन में मातम जो ज़िक्र आहे। नंबर 3 आयत जेका पेश कई थी वञे उहा सूरह ज़ारियात जी आयत नंबर 28 हुआ। उन में छा लिखियलु आहे? वबशरूह बिग़ुलामिन अलीम। ऐं उन्हनि अल्लाह जे मलाइकनि उनखे हिकु इल्म वारे पुट जे ॼमण जी ख़ुशख़बरी ॾिनी। फ़अक़बलत इम्रअतुहु फ़ी सर्रतिन फ़सक्कत वजहहा वक़ालत अजूज़ुन अक़ीम। उन ते संदुसि बीबी माना घरवारी रड़कंदे आई, पोइ पंहिंजे मथे ते हथु हणी चयईं त छा पोड़ीअ संढ खे बि? असुल में छा हो त अल्लाह जा मलाइक जॾहिं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम वटि आया, अची करे हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम उन्हनि जे आॾो खाधे जे लाइ ताम पेश कयो। ताम पेश करण खां पोइ हुननि उन में हथु न विधो, उन्हनि न खाधो। त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे ओपराइप महसूसु थी त हीउ छो नथा खाइनि खाधो। त उन्हनि चयो त बाबा तव्हां परेशान न थियो, तव्हां डिॼो न। वबशरूह बिग़ुलामिन हलीम ला तख़फ़, तव्हां डिॼो न, तव्हांखे ख़ुशख़बरी ॾियण आया आहियूं इल्म वारे आलिम पुट जी। त संदुनि घर वारी जेॾी महिल इहा ॻाल्हि ॿुधी, उन्हनि जी उमिरि उन वक़्तु 90 साल हुआ या 99 साल हुआ। बहरहाल इहे मुख़्तलिफ़ रिवायतूं हिन ते बहस न आहे। माना अहिड़ी उमिरि ते पहुतल हुई बीबी सारा, जेका उमिरि औलाद थियण जी न हुई। हाणे जॾहिं मलाइकनि उनखे चयो त हुन खां वात मां आवाज़ु निकिरी वियो, हां, जीअं सिंधी में चइबो हां, ऐं वात ते उन हथु खणी रखियो या मथे ते हुन हथु खणी रखियो त मां संढ खे हाणे औलाद कीअं थींदी? ऐं तव्हां चओ था तोखे औलाद थींदी। हाणे तव्हां नोट कयो त क़ुरान पाक जे तर्जुमे में लिखियो पियो आहे त हुन पंहिंजे मथे ते हथु हुयो। तव्हां नोट कयो, तव्हां मुआशिरे में रहो था, तव्हां बचनि ॿारनि वारा आहियो। आम तौर ते ख़वातीन खे, औरतुनि खे तव्हां नोट कंदव न, जॾहिं बि हुननि जे साम्हूं का तअजुब जी ॻाल्हि हूंदी त वात ते खणी हथु ॾींदियूं, या मथे ते हुननि जी आदत आहे हीअं हथु रखणु, हीअं करे हथु रखी करे चवंदियूं हां इहो कमु कीअं थींदो। क़ुरान पाक उनखे फ़सक्कत वजहा, जंहिंजी माना मुफ़सिरीन किराम ॿी बि लिखी आहे, फरमा गत्तत वजहा, उहा पोड़ी हुई। जॾहिं उनखे चयूं त तोखे पुटु ॼमंदो त हुनखे लॼ थी, लॼ मां गत्तत वजहा, हुन छा कयो पंहिंजे मुंहं ते खणी कपिड़ो रखी। हाणे तव्हां नोट कयो जेके मातम जो दलील था ॾियनि, किथे जेका सो हीअ आयत, किथे मातम। क़ुरान पाक फरमाए थो त हुन पंहिंजो मुंहुं लिकायो लॼ मां, या पंहिंजे वात ते हथु ॾिनई, या मथे पंहिंजे ते हथु ॾिनई। मानाऊं त इहे आहिनि, इन खां वधीक त का माना कान्हे। हिन में त किथे बि लिखियलु कोन्हे त हुन वठी मुंहुं मथियो पिटियो। पर हिकिड़ी ॿी वॾी अकुल जी ॻाल्हि आहे। कहिड़ी? चवंदा आहिनि त जॾहिं इंसानु कूड़ हणंदो आहे त हुनखे कूड़ ठाहिण जे लाइ कान का ॻाल्हि खपे, पर हुनजो बुनियादु कोन हूंदो। तव्हां इन मां नोट कयो, जॾहिं कंहिं माण्हूअ खे तव्हां ख़ुशख़बरी ॾींदव पुट जी, औलाद जी, ऐं उहो मायूस थी वियो आहे औलाद खां, त उन वक़्त में उहो ख़ुशि थींदो या मुंहुं मथो पिटींदो?
अकुल जी ॻाल्हि आहे, सोचण जी ॻाल्हि आहे। हिकिड़े माण्हू खे ख़ुशख़बरी थी मिले, उहो उथी बि मातम कंदो? क़ुर जे सियाक़ खे करीने खे तव्हां सम्झो नथा। अकुल अलाह ताला ॾिनो आहे त सोचो त ख़ुशख़बरी मिली त माण्हू उथी बि मातम कंदो या उथी बि ख़ुशि थींदो? मातम जी त जॻह ई कान्हे। मातम त तव्हां चओ था त माना ग़म जे वक़्तु थिए न, हीअ त ग़म जी जॻह बि कान्हे, हीअ त ख़ुशख़बरी जो वक़्तु आहे। पोइ या बशरू लिखियो पियो आहे। लिहाज़ा क़ुर पाक जी हिन आयत में सूरह ज़ारियात में जॾहिं तव्हां ध्यानु कंदव 28 नंबर 29 नंबर आयत खे, त तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वेंदी त क़ुर पाक जी इन आयत में बि को बि दलील हरगिज़ नाहे मातम जो। लिहाज़ा क़ुर पाक जी इन्हनि आयतुनि में फेर फार खां पनाह घुरणु घुरिजे। ऐं जीअं यहूदी युहर्रिफूनल कलिमा अन मवादिही, क़ुर पाक ऐं किताब जेके अॻियां किताब, क़ुर न बल्कि जेके अॻियां किताब हुया उन्हनि अॻियनि किताबनि में फेर फार कंदा हुआ। त तव्हां नोट कयो त छा हीअ क़ुर पाक जी आयतुनि में चिटी फेर फार न आहे? पहिरीं आयत में लिखियो पियो आहे त हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम चयो या असफ़ा अला यूसुफ, अफ़सोस, तर्जुमो था कनि त मातम की। ॿी में आहे फ़सक़त वजहा ऐं ग़तत वजहा, हुन लॼ मूं पंहिंजो मुंहुं खणी ढकियो या मुंहं ते खणी हथु रखियईं ऐं हीअ पिया चवनि त हुन वठी मातम कयो ऐं आहे मौक़ियो ख़ुशीअ जो। ऐं टीं आयत में अलाह तबारक व ताला फरमायो आहे जंहिं माण्हू जे मथां ज़ुल्म थिए उहो उन ज़ालिम खां क़िसास वठे, या उन जी भले बुराई बयानु करणी अथसि भले करे, या माण्हुनि खे ॿुधाइणो अथसि त ॿुधाए त बाबा मुंहिंजे मथां ज़ुल्म थियो आहे। क़ुर पाक जी इन टीं आयत में इहो लिखियो पियो आहे, मातम किथे आहे? लिहाज़ा मौसम जे हिसाब सां जेके एतिराज़ साम्हूं अचनि था, ऐं क़ुर पाक मूंखे अफ़सोस थिए थो हिकिड़ो कंहिं माण्हू जो मज़हब आहे त उहो पंहिंजो हुनजो मज़हब आहे, पर क़ुर जी माना खे फेराइणु, तहरीफ़ करणु ऐं माण्हुनि खे चवणु त हीउ क़ुर में लिखियो पियो आहे। मातम जो लफ़्ज़ जॾहिं मातम चओ था टिनी आयतुनि में किथे आहे? हरगिज़ कोन्हे। लिहाज़ा इहे ॻाल्हियूं पंहिंजे ज़हन में रखो ऐं इन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झो। अलाह ताला सभिनी खे हिदायत नसीब फ़रमाए।